ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे 2 अध्याय में ॾिठो हो त विदुर जी मुलाक़ात उद्धव भगत सां थिए थी ऐं पोइ विदुर जी के उद्धव भगत ॿुधाइनि था त महाभारत में दुर्योधन ऐं ॿिया सभई कौरव मारिजी विया आहिनि ऐं राजा युधिष्ठिर जी जीत थी। ऐं उन खां पोइ जॾहिं विदुर जी श्री कृष्ण भगवान जे बारे में पुछियो त उद्धव भगत पंहिंजी अखियुनि में पाणी आणे रोवण लॻो। तॾहिं विदुर जी पाण ई सम्झी विया त श्री कृष्ण भगवान जंहिं कम लाइ आया हुआ उहो संपूर्ण थियो ऐं हाणे उहे अंतर्ध्यान थी विया आहिनि। सभई चयो जय श्री कृष्णा। अध्याय 3 उद्धव जी जो श्री श्याम सुंदर जी स्तुति ऐं वॾाई करणु। उद्धव जी विदुर खे चयो त श्री श्याम सुंदर अहिड़ो दीन दयाल हो त जंहिं पूतना राक्षसणी जा खेसि मारण जे वास्ते पंहिंजी छाती में ज़ेर लॻाए आई हुई, तंहिं राक्षसणी खे बि मारे वैकुंठ मोकिलियो। अहिड़े दीन दयाल जा चरण छॾे ॿिए कंहिंजी शरण में वञणु घुरिजे। हिन पृथ्वीअ जे भार लाहिण वास्ते पंहिंजी मर्ज़ीअ सां दुनिया में अवतार वठी वासुदेव जी खे चयो त मूंखे नंद जे घर वठी हली लिकाए अचु। ही सभु उन जी लीला हुई, जंहिंमें को बि खेसि नारायण जी न ॼाणेसि, न त उनखे कंहिंजो डपु हो। काल खे बि अहिड़ी सुमर्थी न हुई जो संदसि मुक़ाबिलो करे सघे हा। ऐं हिन नंद जी जे घर वञी कहिड़ियूं कहिड़ियूं लीलाऊं करे ब्रजवासियुनि खे सुख ॾिनूं। नंद जी जूं गायूं ऐं वछड़ा चारे जहिड़ी तरह आग काठियुनि में लिकी रहंदी आहे, तहिड़ी तरह पाण खे लिकायो। जेके जेके दैत ऐं राक्षस कंस जा मोकिलियल उन जे मारण वास्ते आया थे, तिन सभिनी खे मारे भवसागर पार उतारे छॾियो। इंद्र जो हेठि टोरियो गोपियुनि ऐं ग्वालनि खे वैकुंठ जो दर्शन कराए पंहिंजो चित्रभुजी रूप ॾेखारियो। नंद जीअ खे नांग जे ॾंगण खां बचायो। गोपियुनि सां रास मंडल कयो। शंखचूर ऐं केशी, वरखासुर, अघासुर ऐं ॿियनि दैतनि खे मारे वैकुंठ मोकिलियो। जॾहिं अक्रूर जी सां मथुरा ते विया, तॾहिं वाट में स्नान करण वक़्तु जमुना जल में अक्रूर जी खे पंहिंजे चित्रभुजी रूप जो दर्शन ॾिनो ऐं मथुरा में पहुची राजा कंस जे धोबीअ खे मारे ऐं भामुक दर्जी खे कपिड़नि पहिराइण जी अयूज़ ख़ुशी ॾेई वैकुंठ में मोकिलियो। ऐं सुदामा मालीअ खे ख़ुशि थी अहिड़ो वर ॾिनो जंहिं करे उन जी दौलत कॾहिं न घटी। कुबरीअ खे चंदन लॻाइण जी अयूज़ ख़ुशी ॾिनी ऐं उनखे हिकु नौजवान ऐं सुंदर स्त्रीअ जो रूप ॾिनो। भॻवान शिव जो धनुष कंवल वांगुरु बणी कबलिया पैर हाथीअ खे ॿाराणे खेल वांगुरु मारे छॾियो। कुश्ती विरी चारुण, मुश्तक ऐं ॿियनि पहलवाननि ऐं राजा कंस खे संदसि 8 भाइरनि समेत मारे मुक्त कयो। जंहिं परमेश्वर जी शेवा में श्री ब्रह्मा जी, श्री शिव जी ऐं ॿिया सभु रहनि था, तंहिं टिनी लोकनि जे नाथ राजा उग्रसेन खे पंहिंजो भक्त ॼाणी तख़्त ते विहारियो ऐं संदसि हुकुम चेलनि वांगुरु पए मञियो। जहिड़ी तरह ॿार रांदि करण वक़्तु माकोरीअ खे मारे छॾींदा आहिनि, तहिड़ी तरह हिन वॾनि वॾनि बलवान दैतनि ऐं राक्षसनि ऐं राजाउनि खे मारे छॾियो। प्यारा भक्तों, भॻवान श्री श्याम सुंदर जी इन्हनि सभिनी लीलाउनि जो हाल श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 ऐं 11 स्कंद में बयानु थियल आहिनि। पोइ उद्धव भगत विदुर जी खे चवनि था त ए विदुर जी, अहिड़े दीन दयाल
जंहिं संसारी माण्हुनि जे भवसागर पार लंघण वास्ते ही सॼी लीला जगत में कई आहे, तंहिंजे चरणनि जो ध्यानु छॾे मुंहिंजो चित ॿिए हंधि नथो वञे। इहा सांवरी सूरत, मोहिणी मूरत मूं खां हिकिड़े पल बि नथी विसरे। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब टियों स्कंद टियों अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए। जय सिया राम। राधे राधे।